नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी वेझो चन्ना स्टाफ वटि 2 मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे पीपल्स पार्टी अॻुवाण सैयद नादिर शाह जीलानी जे भाइटे ऐं सैयद शाहनवाज़ शाह जे पुट आफ्ताब शाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जॾहिं त मक़तूल जो सोट सचल शाह गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार थी विया आहिनि। इतला ते बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए तालका अस्पताल पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले करे छॾियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मां तबे इमदाद बाद सखर जी अस्पताल रेफर कयो वियो आहे। आफ्ताब शाह जे क़त्ल जी ख़बर पखिड़जण खां पोइ सईद बिरादरी जा सवें माण्हू अस्पताल पहुची विया। होॾां मक़तूल जो लाश घर में पहुचण ते घर में कोहराम मची वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न वरी जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में अची सघी है। मक़तूल आफ्ताब शाह खे हिकु धीउ हिकु पुट जो औलाद हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।